लाड़काणो मां के अपडेट कंदा हलूं तो गुड ओस्मान जतोई में हथियारबंदनि फायरिंग में गोलियों लगण सबब ब भेनरूं मक़सूदा ऐं राहिला मारिजी वयूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे। अवां खे आगाह कंदा हलूं लाड़काणो मां इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल मुंतकिल कया आहिनि। अहम ख़बर है। अवां खे अपडेट कंदा हलूं तो गुड ओस्मान जतोई में हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियों लगण सबब ब भेनरूं मक़सूदा ऐं राहिला मारिजी वयूं आहिनि। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए इस्पताल मुंतकिल कया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समो खां। जी रशीद, छा मामलो आहे? जी बिल्कुल, लाड़काणे भरिसां आकिल एड पीरशेर थाणे जी हद में ॻोठ ओस्मान जतोई में फायरिंग के नतीजे में ॿ भेनरियूं मक़सूदा ऐं राहिला जतोई उन्हनि खे गोली लॻी आहिनि, जंहिंजे नतीजे में हो मारिजी वयूं आहिनि ऐं ॿिन्ही वाक़े वारे हंध खां ॿिन्ही भेनरुनि जा लाश पुलिस लाड़काणे जी चालिका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड पहुचाया आहिनि पोस्टमार्टम लाइ। ऐं इन ई हवाले सां पुलिस सां असांजो राब्तो थियो आहे त पुलिस जो चवणु आहे त इन्हनि ॿिन्ही भेनरुनि खे पंहिंजे भाउ इमरान जतोईअ घरू वठण तां गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे ऐं जेको जवाबदार आहे उहो फरार थी वियो आहे। ऐं पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही भेनरुनि जा लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल खणाया आहियूं ऐं पोस्टमार्टम खां पोइ वधीक ख़बर पवंदी। ऐं पुलिस जो वधीक इहो चवणु आहे त इन मामले बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं त इहो जेको आहे कहिड़ी ॻाल्हि तां भाउ ॿिन्ही भेनरुनि खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। जी ठीक है रशीद, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।